फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो आहे त ॿितरफ़ी फ़ौजी छिकताण में ॿियनि मुल्कनि खे शामिल करणु भारत जी नाक़िस सियासी कोशिश आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी जो दौरो कयो, जिते हुन नेशनल सिक्योरिटी एंड वार कोर्स कंदड़ हथियारबंद फ़ौज जे ऑफिसरनि खे ख़िताब कयो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो त भारत ऑपरेशन सिंदूर जे दौरान पंहिंजे मुक़ररु कयल फ़ौजी हदफ़ हासिल करण में नाकाम रहियो। ऑपरेशन सिंदूर में नाकामीअ जी गैर मुंतक़ी सबब पेश करणु भारत जी स्ट्रेटेजिक दूर अंदेशीअ में खोट जो इज़हार आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त भारत पाकिस्तान जे केतिरनि ई ॾहाकनि ते ॿधल हिकमत अमली, मक़ामी सलाहियत, मज़बूत इदारनि जे बुनियाद ते कामयाबीअ खे तस्लीम करण खां इनकार करे रहियो आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जो वधीक चवणु आहे त असांजी आबादी फ़ौजी अॾनि, मुआशी मर्कज़नि ऐं बंदरगाहनि खे निशानो बणाइण जी कंहिं बि कोशिश जो भरपूर तकलीफ़ ॾींदड़ ऐं सोच खां वधीक सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। आर्मी चीफ चयो त छिकताण जी असुलु ज़िम्मेवारी ॾाहप खां महरूम, मग़रूर ऐं जारिह भारत ते लागू थिए थी। भारत ख़ुदि मुख्तियार एटमी रियासत जे ख़िलाफ़ शरंगेज़ी जी तबाहकुन नतीजनि खे समुझण में नाकाम रहियो। तक़रीब खे ख़िताब दौरान फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर हथियारबंद फ़ौज जे पेशेवराणी महारत, जज़्बे ऐं जंगी तयारियुनि ते मुकमिल एतमाद जो इज़हार कयो।